की टीम जोड़ी थने अच्छी वर्दी में हन जिए गेट जे हिक हिन पासे रु बिठान हिकड़ा हिन पासे रु बिठान जिए छोकरो चोरन वांगुर बिठान जडे वो गेट का क्रॉस थियो अची करे उनके बाकी तो थने कुराड़ी अमर जेकी है उनजी बिटिया थी मथों किरी पया उनजी वीडियो वायरल आ कई रस्ते यारे वीडियो वायरल कया उनजी वीडियो कहीं भी भलाई कई यार कहीं भी भलाई कया उनजो वीडियो वायरल थियो जडे वीडियो वायरल थियो कुराड़ी चिंबड़ी पया उनके उहे सीडीटी वाला चिंबड़िया पिया खणी करे 8-15 माण्हू हन को उन ते केस दाखिल ना है को उन ते इनाम न रखियल आ अचे जेल में जेल में अचे तो जडे कोर्ट उनके आज़ाद करे थी तो इन्हन के केड़े कानून इजाजत दे तो जो खणी करे इनके जबरदस्ती गाड़ी में विझी करे वरी एसएचओ कोर्ट सौजल एकड़ो बियो थानो आ इकबालाबाद रहीमयार खान जी हद में उहे वरी इहो दिखान था पिया गरजी सजी इहो दिखान था पिया त असां गश्त जे दौरान वञूं था पिया 4 डाकू बिठन जंहिंमें असां अंधाधुन फेरिंग कई आहे 2 डाकू भॼी विया 2 पाण खे पाण क़तल कयो आहे।